रिपोर्टर ड्याम शोरो मोहम्मद सफ़र सेवाणी तालके जे IBA पास फेस 3 जे GST उम्मीदवार अपॉइंटमेंट न मिलण खिलाफ तालका एजुकेशन ऑफिस का रैली कढ़ी साफ़ी क़ौमी इत्तेहाद मीडिया सेंटर के अग्यां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाजी कई वई। उन मौके ते मुतासिर GST उम्मीदवार सऊद फैसल, तारिक बुलेदी, मंजूर लाखो, अकबर शेख और BJL जे सदर मोहम्मद बैग शिरीन, गस्टा 7 जे सदर इरफान अहमद कोरे जो गस्टा 7 जे जनरल सेक्रेटरी अली नवाज़ सोलंकी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे छो त असां मेरिट ते सिलेक्ट थिया आहियूं ऐं 5 महीना गुज़री चुका आहिनि। असांखे ऑफर ऑर्डर मिलण के बावजूद भी असांखे ज्वाइनिंग न पई ॾिनी वञे जॾहिं त ॿियनि तालकनि ऐं ज़िलनि में प्रोसेस हलंदड़ आहे, मगर सेवण तालके खे नज़रअंदाज़ कियो वियो आहे। जॾहिं स्कूल अपग्रेड थियण खां पोइ स्कूल में उस्तादनि जी काफ़ी खोट आहे। उन्हनि स्कूलनि में उस्तादनि जी सख़्त ज़रूरत आहे, मगर GST प्रोसेस DAO ॼाम शोरो करीमबख़्श सूमरो ॼाणे वाणी लेट करे रहियो आहे। जॾहिं त DO ॼाम शोरो करीमबख़्श सूमरो सियासी मुदाख़िलत ऐं करप्शन जे हवाले कयो आहे, जंहिंजे करे असांखे उन जे करे ज्वाइनिंग नथी ॾिनी वञे। हिननि वधीक चयो त असां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सूबाई वज़ीर तालीम सिंध ऐं आला अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त मेरिट ते आयल उस्तादनि खे ज्वाइनिंग ॾेई बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं।